अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था रोहड़ी खां। रिपोर्ट आतिफ शाह जी, डायरेक्टर फिशर्स डिपार्टमेंट सखर डिवीज़न सिराज अहमद सोलंकी जो चवण हो त जेकॾहिं ख़ानगी माण्हू फिश फार्मिंग जे कारोबार में दाख़िल थियण चाहिनि था त हीउ हिकु वसी मुनाफ़े वारो कारोबार आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार उते मौजूद साहिबनि सां हिन ॻाल्हाईंदे कयो। वधीक चयो त सूबाई वज़ीर एजेंटा ऐं वाटर केनाल सां ॻंढियल मच्छी जे तलाउ नीलामी खे ख़त्म करे हाणे समूरनि मलाह बिरादरियुनि खे लाइसेंस जे बुनियाद ते सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। उतां जे मौजूद मल्लाह बिरादरी खे पंहिंजो हक़ बि मिली सघंदो। डायरेक्टर सिराज सोलंकी वधीक ॿुधायो त मच्छी जो कारोबार में नवां तरीक़ा इस्तेमालु कया पिया वञनि, जंहिंसां माण्हुनि खे रिकॉर्ड मुनाफ़ो हासिल थियो आहे, जंहिं में हिकु बहितरीन तरीक़ो बायोफिश फार्म आहे। महदूद जॻह में घणी मच्छी पाले सघिजे थी ऐं उहो मच्छीअ जो बायोफिश फार्म घरनि में थोरी जॻह ते बि करे सघिजे थो। जदीद साइंस नओं तरीक़नि सां मच्छी जे कारोबार खे मुनाफ़े बख़्श कारोबार बणाए छॾियो आहे ऐं असांजी कोशिशि आहे त मच्छी जे कारोबार में वधि खां वधि माण्हू कनि। फिशर्स खातो उन जी मदद लाइ हर वक़्तु हाज़ुरु आहे ऐं हिन जी भरपूर रहनुमाई कई वेंदी। मच्छी जे ॿिज वठण खां वठी विकिरे ताईं फार्मर जो साथ निभाइबो। सरकारी टेंडू घोड़ा आहिनि, सरकारी जेके दरिया में या कनेक्टेड केनाल अथनि उन्हनि में जेका बि मच्छी थिए थी या जेके बीज घटि आहे मच्छर ज़्यादा खां हुन में बीज ॾियनि उन में टेंडू घोड़नि जी जेको आहे कंज़र्वेशन कयूं वाटे वाड़े में संभाल सघे इहो कयूं। असांजो ख़ासि करे जेके मलाह ॿाहिरि आहिनि उन्हनि जे लाइ इहो जाम आहे त जेको टाइम जो आलिमत आहे उन्हें जो भी वाटे में जाते बात को ट्रेनिंग मोराती या सॼो असांजो शेड्यूल आहे जंहिंमें रेड पिलापिया आहे कोई फार्म आहे ख़राब कारपा मुख्तु मछियुनि जा क़िस्म साइज़ मुक़ररु थियल आहे ऐं साइज़ ऐं उन्हनि जी माना सीज़न मुक़ररु थियल आहे। उन में शिकार करण जो पाण बंदिश कयो हूंदो आहे यानी उन्हनि मौसम में जून जुलाई में ख़ासि करे उन शिकार न कनि, नंढी मच्छी जो शिकार न कनि ऐं फिशरीज़ सां असां सां ताउन कनि। जेका बि उन्हनि खे जिते बीज घटि आहे जंहिं डंड में या जिते का उनखे तकलीफ़ आहे त उहो असांखे रिपोर्ट कनि, असांखे ॿुधाइनि। असांजो स्टाफ आहे हर ज़िले में असांजो डिप्टी डायरेक्टर आहे, असांजा ॿिया ऑफिसर आहिनि, इंस्पेक्टर आहिनि, वाचर आहिनि जेके वेठा हूंदा आहिनि हर ज़िले में। उन्हनि सां मिलण अहिड़ी का शिकायत हुजे त उन्हनि सां मिली करे उहे पंहिंजा मसइला ऐं ॿी ॻाल्हि त जेको आहे न ग़लति तरीक़े सां मच्छी जेको आहे उहा न मारनि। हाणे त गवर्नमेंट जे लाइ अॻे हूंदो ऑप्शन सिस्टम, हाणे त गवर्नमेंट बिल्कुलु उनखे आसान करे ॾेगा सिंपल तरीक़े सां ऑफिस में कॾहिं मला अचे 100 रुपया हुनजी हेल्पर जी फी आहे, 500 रुपया बोट जी फी आहे, तमामु आसान तरीक़ो आहे।